हारर फिल्म अक्सर ॾिठियूं हूंदियूं। अक्सर हारर फिल्म घटि कॉमेडी फिल्म घणी हूंदी आहे। हारर फिल्म जी माना उथंदे शुरूआत थी वेंदी ते माना 4-5 दोस्तनि जो ग्रुप हूंदो आहे जेके पिकनिक मल्हाइण लाइ झंग में वेंदा, उहो बि राति जे टाइम। छो यार, कहिड़ी ज़रूरत आहे तव्हांखे? हे अलराफ़े होटल इहे सभु छॾे करे ऐं तव्हां झंग में ख़ैर वेंदा उते उन्हनि जी गाॾी बंदि थी वेंदी। कंहिं बि वजह सां गाॾी उन्हनि जी बंदि थी वेंदी। हिकिड़ो ॼणो हिमत करे हेठि लहंदो, चवंदो त मां पाणी ॻोल्हे अचां काथां आस पास मां। 2-3 ॼणा हुन गॾु थींदा त हलो भला हलूं पाणी ॻोल्हियूं। हिकु ॿ ॼणो गाॾीअ ते बीठो हूंदो, वेंदा पाणी ॻोल्हण त उते हिकिड़ो भड़वो पोड़ो बीठो हूंदो, ज़लील तरीन मादर चोद पोड़ो हिकिड़ो बीठो हूंदो, जंहिंखे मां सम्झां थो इहा हिकिड़ी फिल्म मिलंदी, ॿी कॾहिं न मिलंदी, छो त अहिड़ियूं शिकिलियूं अक्सर ॿीहर ज़ाहिर न थींदियूं आहिनि। उहो पोड़ो हिननि खे मिलंदो, लठ हथ में किनी या भड़वी शाल पातल। चवंदुसि तव्हां केरु आहियो ऐं हेॾे छो आया आहियो? उहो चवंदा असां पिकनिक मल्हाइण आया आहियूं। चवंदुसि तव्हां पिकनिक मल्हाइण आया आहियो, जेतिरो जल्दी थी सघे तव्हां हितां हलिया वञो। उहो चवंदुसि न, असांजी गाॾी ख़राबु थी वई आहे, असां राति हिते साम्हूं दगड़ी बंगले में रहंदा हुआसीं। चई दगड़ी बंगले में रहण जी कोशिशि बि न कजो, जेको बि अॼु ताईं उते वियो आहे वापसि न आयो आहे। जहां मां खे तोखे 32 साल आहे हिते, तूं कीअं थो अचे वञे? ख़ैर पोइ बि हिननि जे ग्रुप में हिकिड़ो अहिड़ो दोस्त हूंदो गूं, जेको डिॼंदो, चवंदो न यार नथा हलूं, छॾेसि भउ थो थिए। वरी इन्हनि में हिकिड़ो वरी 2-3 ॿिया अहिड़ा हूंदा जेके हिनखे थोरी दिलजाए ॾींदा, छॾे ॾे पोड़े जी ॻाल्हि के थो वठी, हल त हलूं था, वॾो मज़ो अंदरि हे हो। अंदरि जीअं ई दाख़िल थींदा, जीअं ई दर खुलंदो, ठका वाइदऊं, ऊंधे में चमड़नि जी बरसाति पइजी वेंदी। चमड़ा टर टर टर, चमड़ा टरकाटक हूंदा चमड़नि जा, हेॾो होॾो चमड़ा निकिरी ईंदा। उन ते थोरो हिननि खे डिॼ विझ थींदो। हिकिड़ो जेको डिॼणो घूंखोर आहे उनजो गूं वहंदो, पर पोइ बि देॾा वड़ा दिलि ॿधी ख़ैर उते वेहंदो। इन भूतिया बंगले में रहण खां पोइ हिननि खे वरी हिकिड़ी कचहरी कंदा वेही हाल में, ऐं हिननि खे हिकिड़ी ख़बर पवंदी त वाह असांखे हिते हीअ गेम खेॾणी आहे। अब अलाए कहिड़ी वलाल में इहा गेम खेॾणु शुरू कंदा। गेम जे दौरान हिकिड़े खे पेशाब लॻंदो, जेको चवंदो चुप करे वे, जिन बिन कुझु बि न आहे, मां वेठो आहियां, अर्शे में मां आहियां। सभ खां पहिरियां उहो चुॾायो मरंदो अथई, जेको घणो ॻाल्हाईंदो अथई। उहो मुटण वेंदो, वापसि न ईंदो आहे, सम्झई? छो त उहो त मुटण वक़्तु जीअं ई माना त मुटण में त असांखे न ॾेखारींदा वापसि छो न आयो। उहो क्लाइमेक्स में रखिणो आहे न, छो त ॿिया हुनजा दोस्त जॾहिं हुनखे ॻोल्हण अचनि त उहो आईने ते वात फाड़े ईअं मोह पियो हुजे, इहो त ॾेखारिणो आहे। ख़ैर इन में वरी हिकिड़ी ज़लील छोरी हूंदी, जंहिंखे शौक़ु जाॻंदो त मां जहां आहियां पंहिंजे यार खां, उनखे इशारो ॾींदी त साइड ते हलो 2 मिंट उरदा वेंदी। हाणे अहिड़ी सिचुएशन में तोखे जहणु कीअं थो यादि थी सघे? इंसान या टाटा शादीअ ते पुॼी था वञनि, तोखे जहणु कीअं यादि पियो? ख़ैर पोइ बि रोमेंटिक करण लाइ, मूड फेराइण लाइ पब्लिक जो उते इहो जहण जो सीन हलंदो। थोरो घणो जहण वहण कंदा, पर अकेलो न कंदा। उहो जिन बि फूस जी हवा वांगुरु पासनि खां ईअं क्रॉस कंदा, सियूं 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 सियूं, उहो न क्रॉस कंदो। इंट्रस्टिंग कहाणी थी वरी, ॿुध त सही न। पोइ जीअं ई वाहे थो जहण वहण करे ख़तमु कंदा, त उते अञा पेंट वेंट पाईंदा ई हूंदा, त उते कुझु खड़के जो आवाज़ थींदो आहे, टटक। छोरीअ खे लॻंदो त हिते कोई आहे या असांखे कंहिं ॾिठो आहे। छोरी हिन आवाज़ खे फॉलो कंदी हलंदी छोरी। कैमरा छोरीअ जे कढ हलंदो, पोयां जेको जही वियो उहो अलाए काॾे गाइब थी वियो, ॼण जीअं रंडी जही उधर ते जीअं चकले मां भॼी वियो हुयुमि, ईअं गुम थी वेंदो। ख़ैर छोरी वरी हिनखे ॻोल्हींदी हिन जे आवाज़ खे फॉलो कंदी। छोरो हिकिड़े वण वटि बीठो हूंदो टेक ॾेई, जीअं ई हुन ते कुल्हे ते हथु रखंदी ऐं किरी पवंदो हेठि। भेणे खे जा एॾी महिल कीअं बीठे भागी। ख़ैर हुनखे जिन अहिड़े हिसाब सां बीहारे वेंदो आहे त जीअं को हिनखे को ॿेर बि टिकड़ में लॻे त किरी पए। ख़ैर उहो किरी पवंदो हेठि। छोरी रिंगट कंदी, हिन ॾे भॼण जी कंदी, ॿियनि दोस्तनि खे ॿुधाइण लाइ। पोयां हिकिड़ी फ्लेक्सिबल चुड़ैल हिन जे कढाईंदई, जेका हथ पोइते करे ईअं भॼंदई। असां पेरनि ते भॼूं था तॾहिं बि सहकऊं था, हो हथनि ते भॼंदी, हुनखे ताक़त हूंदी। फ्लेक्सिबल चुड़ैल सिधो हुनजे भरिसां अची हुनखे दबोचे मारे विझंदी, ॻाल्हि अॻिते ताईं न पहुचंदी। इहा हॉरर स्टोरी आहे। माना हर सीन में तव्हांखे इहा ई हॉरर स्टोरी मिलंदी। आख़िर में जॾहिं हुननि खे ख़बर पवंदी त असांजा सभु दोस्त मरिया आहिनि, हाणे असांजी गांड फाटण वारी आहे, माला थो हितां भॼूं गाॾीअ ॾे। 3 ॼणा जेके बचंदा, जिन मां 2 अक्सर करे
छोरा हूंदा आहिनि, हिकु छोरी हूंदी आहे, जेका हिकिड़ी छोरी हिकिड़े छोरे सां सेट हूंदी आहे। उहे छो त ख़बर आहे त इहे ॿई न मरंदा, इहो जेको चूतूं वाधारो भाती आहे इहो मरंदो। उहो भॼंदे भॼंदे छोरी किरी पवंदी हेठि पंहिंजे लेखे, वरी किरण बि हिननि खे उते ई यादि हूंदो थी छॾे जिन कढ वॼे, भई भॼंदे भॼंदे किरी पवंदी हेठि डज़। असां वांगुरु हुजे त ईअं भॼे ईअं भॼे, पर ख़ैर इहो उते किरी पवंदी। पोइ बि छोरो जेको हिन जो यार आहे उहो हिनखे न खणंदो, उहो वाधारो भाती हिनखे खणंदो, जेको टियों छोरो आहे, छो त हुनखे मरणो आहे। जीअं ई छोरो गाॾी ताईं पहुचंदो, हिन जो यार गाॾी हिन वटि ताईं पहुचाईंदो, छोरो हिनखे कढण जी कंदो गटर मां या किथां बि खणण जी कंदो, हिन जी छोरे जी मुंडी ज़प मुंडी लमंदी वेंदसि, परते किरंदसि। छोरीअ खे न मारींदा, छोरे खे मारींदा। छोरो छो त निंदड़को आहे, हुननि खे जण वण करणो आहे, हुननि खे संसार बसाइणो आहे। छोरो लुसी कुते मौत मरंदो, छोरीअ खे तकड़ तकड़ में रींगट यादि पवंदा, रड़ियूं कंदी, गाॾीअ में वेहंदी, गाॾी भॼाए निकिरंदा। अॻिते जीअं ई थोरो टपंदा हिननि जी गाॾीअ जो एक्सीडेंट थी वेंदो थी, गाॾीअ जो एक्सीडेंट थी वेंदो आहे। इहा बि उहा जिरड़ी या जिर जेको बि आहे उहो हिन जो एक्सीडेंट कराईंदो, उहो ड्राइवर बि हूंदो आहे। वॾी ॻाल्हि इहा आहे, हर हुनरमंद जिन आहे। ख़ैर जीअं ई हुनजी गाॾीअ जो एक्सीडेंट थींदो त जिन हिननि खे पंहिंजा माना आसार ॾेखारींदो, कंहिं महिल पितर उछलींदो, कंहिं महिल वण उछलींदो, कंहिं महिल छा बि, कंहिं महिल छू बि। इते अचानक हिकिड़ो हरामी ज़लील ईंदो, जेको जिन्हनि जे बारे में हर शइ ॼाणींदो आहे मुंहुं वांगुरु। उते हिननि खे चवंदो, हीअ हिकिड़ी भटकियल रूह आहे जेका तव्हांखे मारण जे कॾहिं पई आहे। अगरि हिनखे मारणो आहे त असांखे लीमे जी ज़रूरत पवंदी, छो त मां लीमे खे कटे ॾिसणु चाहियां थो त लीमे मां रस थी निकिरे या खून। जहां भेण खे राति जो 3:30 बजे पिणे आंदा या जंग में लीमा। ख़ैर इहो बि दोसील आइडियो, हिननि खे लीमा बीमा मिलंदा, हेॾो वत थींदा। वरी हिकिड़ो ईअं गोल दाइरो ठाहींदई, इहो ई माउ जो चुॾ, भेण जो चुॾ जेको मिलंदो मुंहुं जहिड़ो। उते वेही चवंदसि दाइरे खां ॿाहिरि न निकिरजांइ, भली ॿाहिरि सनी लियोनी उघाड़ी डानस हणे खणी तोखे कोई तीतो ॾेखारे तॾहिं बि तोखे दाइरे मां ॿाहिरि न आहे। हे वरी वाइदा खिलाफ़ी करण जा बि वॾा भेण जा चुॾ थी, जेको झले उनखे जीअं झल तीअं अॻिते, तीअं उन दाइरे मां निकिता ॿाहिरि वेंदई माउ जा चुॾ। ख़ैर उते छोरे खे ज़ख़्मी करिणो, छोरे खे ज़ख़्मी कंदा, मारींदसि न, छो त संसार बि त बसाइणो आहे। छोरे खे ज़ख़्मी कंदा, छोरीअ खे ख़बर पवंदी मुंहिंजो यार ज़ख़्मी थियो आहे, छोरी बि ॿाहिरि निकिरंदी, छोरीअ खे बि थकु लॻंदो। अचानक गायब थियल भड़वो वरी मुंहुं जहिड़ो वापसि ईंदो, उहो अलाए कॾहिं अलाए कहिड़ो हथियार खणी ईंदो आहे। को 8वीं सदीअ में जॾहिं जंग विड़ी ऐं अलाए कहिड़े समुंड में दफ़न हो, उहो चाकू छींदो आहे, उहा बि हुनखे न लॻंदो आहे, इहो बि मरी वेंदो आहे। नेठि मजबूरन उहो ज़ख़्मी छोरो चाकू खणी चुड़ैल खे ठका कढाईंदो पेटारो, चुड़ैल मरी वेंदी, ऊंधा ई राति जी ख़तमु थी वेंदी, सिज निकिरी ईंदो, ॾाढो गाॾीअ ते जड़िया हलिया वेंदा, पिक्चर ख़तमु। जहान भेण खे